पाकिस्तानी मशहूर एंकर पर्सन ऐं सहाफ़ी इकरारुल हसन जी टीं शादीअ जूं ख़बरूं झंग में बाहि जियां पखिड़िजी वियूं। गुज़िरियल ॾींहुं इकरारुल हसन जी टीं शादी जूं ख़बरूं सोशल मीडिया ते पखिड़िजी वयूं ऐं थरथुलो मची वियो। संदन मदाह इन ख़बर जी तस्दीक या तरदीद जो इंतज़ार करे रहिया आहिनि। ॾोहनि बाबति प्रोग्राम में एंकर तौरु नज़र ईंदड़ इकरारुल हसन 2006 में न्यूज़ एंकर कुरतुल ऐन सां पहिरीं शादी कई हुई, जंहिंमां खेसि हिकु पुटु पहलाज हसन आहे। 2012 में इकरारुल हसन पंहिंजी ॿी शादी मीडिया पर्सन पर इकरार सां कई, पर 5 सालनि ताईं इहा शादी ॻुझी रखी वई। पर पोइ इन शादीअ जी तस्दीक कंदे हुन पंहिंजी पहिरीं ज़ाल जे फ़ैसिले में रज़ाबंदी जो इंकशाफ़ कयो हो। हिकु इंटरव्यू में फरह इकरार एतिराफ़ कयो हो त संदसि इकरारुल हसन सां शादी कुझु साल अॻु न पर पूरा 11 साल अॻु थी हुई। संदसि चवणो त संदसि शादी माण्हुनि तरफ़ां कयल दावाउनि खां केतिरा ई साल अॻु थी चुकी हुई। फरह इकरार चयो त संदसि का पंहिंजी औलाद न आहे, पर मुड़ुस जी अॻीं ज़ाल मां ॿार आहिनि ऐं उहे ई संदसि ॿार आहिनि। हुन दावा कई त ॿिन्ही विच में शादीअ खां अॻु के बि लाॻापा न हुआ। इकरारुल हसन हुन जे घर रिश्तो मोकिलियो हो, जंहिं ते वालिदेन रज़ामंदी ज़ाहिर कई त हुननि बि शादी लाइ राज़ पियो ॾेखारियो। अॻूणी न्यूज़ एंकर ऐं मेज़बान फरह इकरार वधीक चयो त संदसि शादी 2012 में थी हुई ऐं हाणे संदसि शादीअ खे 11 साल थी चुका आहिनि। फरह इकरार संदसि मुड़ुस जी ॿी ज़ाल सां सुठा लाॻापा रखे थी ऐं हू चवे थी त घर में सभु गॾिजी रहंदा आहियूं। पर ही इकरारुल हसन जी टीं ज़ाल इन्हनि सां कीअं रहण लॻी आहे। ताज़ो इकरारुल हसन जी टीं शादीअ जूं ख़बरूं गर्दिश में आहिनि ऐं इहा दावा कई पई वञे त इकरार पाकिस्तानी एंकर ऐं मॉडल उरूसा ख़ान सां टीं शादी कई आहे। उरूसा ख़ान पाकिस्तानी न्यूज़ एंकर, सहाफ़िण ऐं अदाकारा आहे, जेका मीडिया इंडस्ट्री में मक़बूलियत बि रखे थी ऐं सोशल मीडिया ते बि सुठी सरगर्म रहंदी आहे। हिन वक़्त ताईं केतिरा ई इंटरव्यूज़ करे चुकी आहे, पर ख़बरुनि में घटि रहंदी आहे। इकरारुल हसन सां संदसि तस्वीरूं ऐं प्रोग्राम बि आहिनि। हाणे इन ॻाल्हि जी दावा कई पई वञे त हुन इकरारुल हसन सां दोस्तीअ खे शादीअ में तब्दील करे छॾियो आहे। इन खां अॻु ॿिन्ही विच में लाॻापनि जूं के ख़बरूं साम्हूं त न आयूं हुयूं। इकरारुल हसन जी टीं शादी जे इंकशाफ़ ते मदाह हैरान आहिनि ऐं उहे सभु इकरारुल हसन खां सोशल मीडिया ते सवाल कंदे नज़र अचनि था, पर इकरार हेल ताईं इन मामले ते ख़ामोश आहे।